पीपीए ने नवाब अली वसाण चयो आहे त पीटीआई हुकूमत अवाम खे बेरोज़गार करे पई, जॾहिं त पीपल्स पार्टी पंहिंजे ऐलान मुताबिक़ माण्हुनि खे अटो लटो ऐं अजो फराहम करे रही आहे। खैरपुर में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हाउसिंग स्कीम तहत सचर ऑडिटोरियम में गरीब औरतुनि में घर जूं चाबियूं विरहाइण वारी तक़रीब कोठाई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे पीपीएम ने चयो त शहीद बेनज़ीर जे नाले वारी स्कीमुनि में NGOs बदनवानी कई आहे, जिन खे जल्द वाइको कबो। ही प्रोग्राम शहीद बीबी जे नाले सां जेको हुयो, मूंखे ख़ुशी उन ॻाल्हि जी आहे त शहीद बीबी जो नालो उन में शामिल आहे ऐं बिलावल भुट्टो साहब चाहे थो त इहे घर कंप्लीट थियनि। इहे स्कीम तमाम दूर हुई, उनखे खणी अची पटड़ीअ ते विहारियो अथमि। हुन चयो त गरीब खे घर ऐं नौकरियूं मेरिट जी बुनियाद ते ॾिनियूं पियूं वञनि। स्कीम में नाक़िस मटीरियल इस्तेमालु करणु कंहिं बि रीति बर्दाश्त न कयो वेंदो। नवाब वसाण वधीक चयो त मुल्क जूं वाॻूं संभालणु इमरान ख़ान जी न पर बिलावल भुट्टो ज़रदारी जे वस जी ॻाल्हि आहे। उम्मीद त जल्द शहीद बेनज़ीर जो पुटु मुल्क जो वज़ीर आज़म बणिजंदो। जेकॾहिं जेको अॻिते मुल्क जो वज़ीर आज़म थियणो आहे उहो बिलावल भुट्टो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब तव्हां पाण ॾिसंदव इंशाअल्लाह अनक़रीब वज़ीर आज़म हिन मुल्क जो जेको मुल्क बि हलाए सघे थो ऐं जेको सच ॻाल्हाए सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।